सिंधुवते धाड़ो सिंधुवते धाड़ो कैनाल समोरा ये धरती खातिर ही सिंधु खातिर ही दरिया खातिर साईं ज़ैन शाह ऐं ॿी सॼी मर्कज़ी क़यादत झंडनि जे छांव में नारनि जी गूंज में अॼु सकरनि खां वठी सॼे सिंध जे माण्हुनि जूं भाकर मोहबतूं इज़तूं वसूल कंदे हींअर हिन हज़ारे माण्हुनि जे इज्तिमा में तव्हांजे आलो पहुची चुका आहिनि। हाणे गुज़ारिश कजे थी सिंध यूनाइटेड पार्टी जे मर्कज़ी सदर सैयद ज़ैन शाह खे त उहे मथे स्टेज ते अचनि। GDA जो मर्कज़ी जनरल सेक्रेटरी डॉक्टर सफदर अब्बासी खे गुज़ारिश कजे थी त उहे मथे स्टेज ते अचनि ऐं उन सां गॾु जमायत इस्लामी के मरकज़ी अगवान ताहिर मजीद के गुजारिश कजे थी त मथे स्टेज ते अचनि। PTI जे सूबाई सदर हलीम आदिल शेख के गुजारिश कजे थी त मथे स्टेज ते अचनि। जेसन नहाज़ जे मोहतरम रियाज़ टांडो के गुजारिश कजे थी त मथे स्टेज ते अचनि। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मज़हर राउजो के गुजारिश कजे थी त मथे स्टेज ते अचनि ऐं उन सां गॾु क़ौमी जमहूरी पार्टी जे मरकज़ी सदर खदन कालपुर के गुजारिश कजे थी त मथे स्टेज ते अचनि। ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी AJP साईं लाल शाह के गुजारिश कजे थी त मथे स्टेज ते अचनि। सिंध यूनाइटेड लेडीज़ फ्रंट जी सदर यास्मीन थेगो के गुजारिश कजे थी त मथे स्टेज ते अचनि। सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन के मरकजी सदर आकाश लाखों के गुजारिश कजे थी मथे स्टेज ते अचनि। दोस्तों पंहिंजो ही जलसो हिकिड़े गुलदस्ते वांगुरु आहे जंहिंमें ही सभिनी पार्टियुनि जा झंडा उहे ख़ूबसूरत गुल आहिनि जेके हिन जदोजहद खे मचाइनि था। पर हिन जदोजहद जी कवरेज जे लाइ मीडिया जे दोस्तनि जो चवणु आहे त हाणे तव्हांजे झंडनि खे वरी झुलाईंदा रहंदासीं। कुझु वक़्त जे लाइ पंहिंजा झंडा हेठि कंदो ऐं जेके दोस्त पिंडाल में वेठा आहिनि उहे वेही रहंदो त उनजी मीडिया जी प्रॉपर कवरेज थी सघे। PTI जे सूबाई सदर मोहतरम हलीम